अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं अॼु करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो। बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। शरनाए नवाज़, उस्ताद बिस्मिल्लाह ख़ान, पदम बिस्मिल्लाह ख़ान। शरनाए माठ थी वई आहे। मुख़्तलिफ़ सुराखनि मां निकिरंदड़ सुर हाणे साह जे उन्हनि लहरुनि खे महसूसु न करे सघंदा जेके हिकु ख़ूबसूरत शरारती अखियुनि वारे कुराड़े जे वात मां निकिरंदियूं हुयूं। उहा फूक जेका साह निपुण जो फ़न ॼाणंदी हुई, हाणे मणी मिटीअ जे हेठां दॿिजी चुकी आहे। उहे नरम आङुरियूं साख़्त आहिनि। मुल्क ऐं मींड खां पोइ कंहिं ख़ूबसूरत इस्तारे जे इस्तेमाल खां पोइ पंहिंजे हक़ यानी साराह तलब करण लाइ उथंदड़ नेण हाणे सदाईं लाइ ॿूटिजी विया आहिनि। शरनाए पंहिंजे बाक्स में बंदि थी वई, छाकाणि त बिस्मिल्लाह ख़ान रुख़्सत थी चुको आहे। ज़रे घड़ सदीअ जो साथ हिकु लहज़े मंझि छिॼी वियो। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। हिन जो जनम 21 मार्च 1916 ईस्वीअ ते थियो ऐं काल्ह 21 अगस्त ते 2006 ईस्वी 90 वरियनि जे ॼमार में हू असां खां मोकिलाए वियो। सॼी दुनिया जे चैनल्स ते ख़राज तहसीन जारी आहे। अंग्रेज़ी ज़ुबान में कतब ईंदड़ लफ़्ज़ मैस्ट्रो हर जाइ ते लिखिजी थो अचे। शरनाए जो ॾाहो, गुरु, शरनाए पान जा लफ़्ज़ ॾिसण ऐं ॿुधण लाइ मिली रहिया आहिनि ऐं यकीनन उन्हनि में किथे बि का खोट न आहे। बिस्मिल्लाह ख़ान जो ॿियो नालो शरनाई त हो। क़दीम बनारस में गंगा जे किनारे आबाद उन ख़ूबसूरत हवेलीअ में जिते हुन 8 ॾहाका अॻु में जनमु वरितो हो, रागदारीअ जो हिकु मुकमिल जहान आबाद हो। ॿियनि क्लासिकल अंगनि सां गॾु साज़नि जी सूंहं बि उन मकान खे आबाद रखंदी हुई। बिस्मिल्लाह ख़ान जो मामूं राजाउनि महाराजाउनि जे दरबार में शरनायो हो। घर में रियाज़ कंदो हो त नंढड़े ख़ान जी निगाह त संदसि साज़ ते अटकी पवंदी हुई। तमामु नंढी ॼमार में मूं शरनाए खई हुई। हिकु वारे हिन BBC खे इंटरव्यू ॾींदे चयो हो, मामूं राजा जे दरबार में वॼाईंदो हो। मुंहिंजो शरनाए खे फूक ॾिनी त संदसि खे उहा फूक वणी वई। चयईं उहो कमु ॾुखियो आहे। जे हिकु भेरो हथु विझी त पोइ मुड़ुसु माण्हू थी विझ, छाकाणि त सांदहि साथ निभाइण को मज़ाक़ कोन्हे। बसि पोइ मूं बि सॼी उमिरि लाइ उन साथ खे निभाइण जो फ़ैसिलो कयो ऐं अञा ताईं त निभायां पियो। क़दीम बनारस खां हाणोके वाराणसीअ ताईं बिस्मिल्लाह ख़ान उन शहर जो त लोगो रहियो आहे। विच बाज़ार मां टांगे या रिक्शा ते लंघी वेंदड़ उहो कुराड़ो जंहिंखे दुनिया जे अलाए केतिरियुनि यूनिवर्सिटियुनि एज़ाज़ी डॉक्टरेट ॾिनी, बेहदि सादो ऐं सवा जो वजूद हूंदो। कॾहिं कॾहिं त हू टांगे मां लही यारनि दोस्तनि सां दुकान जे थले ते वेही लस्सी ऐं चांहि पीअंदो, बिस्कुट चांहि में ॿोड़े खाईंदो ऐं खिलंदे खिलंदे पंहिंजे निड़ीअ जे मार्फत सुरनि जे इज़हार जी फरमाइश पूरी कंदो। उन्हनि समाअतुनि में खेसि शरनाए वॼाइण हिकु घटि अमल लॻंदी हुई। तंहिं करे हू ॻाए माण्हुनि लाइ सुरखोशीअ जो बंदोबस्तु कंदो हो। बनारस जे माण्हुनि लाइ मुहर्रम जी 10वीं तारीख़ बि अलॻि रंग खणी ईंदी हुई, जो उन ॾींहुं मरकज़ी जुलूस जी क़यादत कंदड़ ख़ान ख़ासि तौर ते अछे पितल जे ठाहियल शरनाए खणी ज़ारो क़तार रोंदे वॼाईंदे सरवाणी कंदो हो। मरकज़ी इमाम बारगाह में पहुची हू वॾे अंगण जे पहिरें दर ते वेही रहंदो हो ऐं संदसि ॻोढ़ा ऐं सुर हिकु थी वेंदा हुआ। मथां वसंदड़ सिकनि जी बारिश में पितल जो को बि खड़को संदसि ध्यानु न छिकाईंदो हो। बिस्मिल्लाह ख़ान बसि शरनाए जे ॻोढ़नि जे खड़कनि खे ॼाणंदो हो। हिन कमाल शरनाए जे फ़न जी तारीफ़ छा कजे। जेके सुरनि जी गिरफ़्त सम्झनि था, जिन खे अंदाज़ो आहे त आवाज़ जूं कुंडूं पासा छा थींदा आहिनि, उहे ई सम्झी सघनि था त ख़ान साहब कहिड़े हिसाब सां शरनाए जे पूरनि मां आवाज़ जी उछल कंदो हो। हिन लाइ केतिरियूं जिद्दतूं उन साज़ में आंदियूं, अलाए केतिरा लहजा रोशनास कराया, उहो अहसान हाणे शरनाए किथां लाहे सघंदी। अॼु जे दौरे जदीद में उन क़दीम साज़ जी का हैसियत आहे त यकीनन उन में बिस्मिल्लाह ख़ान जी हिकु वॾी शिराकत आहे।
हू कमाल फ़नकार आहे। टाइम रिसाले लिखियो आहे हिन जे लाइ हिन जी लयकारी ॾाढी पुख़्ती आहे। मशरिक़ी सुरनि खे जंहिं सफ़ाईअ सां बिस्मिल्लाह ख़ान चुहे थो उहो संदसि ई कमाल आहे। मथां वरी टाइम्स ऑफ इंडिया लिखियो हू बेइंतिहा सादो फ़नकार आहे। हिन दौर में जिते संदसि हम असर जेट प्लेन्स ऐं कानकार्ड खां सवाइ को जहाज़ पसंदि नथा कनि, हू महफ़िलुनि में साइकिल रिक्शा ते पहुचियो वञे। पंहिंजे हयातीअ जो वॾो हिसो हिन पंहिंजे ख़ानदान जी ख़िदमत लाइ वक़ुफ़ु कयो हो। असीं 46 भाती आहियूं। मुंहिंजा पुट आहिनि, पोटा आहिनि। हाणे त उन्हनि जो बि औलाद आहे। पंहिंजे ॾाए कन में पियल केवटीअ खे महटींदे हिन हिकु हंधि इंटरव्यू रिकॉर्ड करायो हो। उन्हनि सभिनी जो ख़्यालु त रखिणो आहे। मुंहिंजा पुट हिन मैदान में मूंसाण आहिनि, संगत में आहिनि। मुंहिंजो पोटो मूंसां तबले ते जुगलबंदी करे थो, पर हिननि खे अञा वक़्तु घुरिजे। मां सभिनी में वॾो आहियां, सभिनी जो वॾो आहियां। लाज़िमन मूंखे ई हिननि जो ख़्यालु रखिणो आहे। संदसि रिहाइश बि बिल्कुलु सादी हूंदी हुई। वॾा वॾा कमरा घणो फर्नीचर नथा रखूं। निमाज़ वारे कमरे में ब्लॉक जो फर्श पियल आहे, जंहिं ते मुसलो ठहियलु आहे ऐं बसि हिकिड़ो रियाज़ करण जो हाल आहे ऐं बसि। मूंखे उन खां वधीक कुझु घुरिजे बि छा। आम ज़िंदगी घर वारनि जी भली थी पए ऐं बसि। सॼी दुनिया में शरनाए जे हवाले सां परफॉर्म कंदड़ हिन जग मशहूरु फ़नकार खे रुॻो घर जो फ़िक्र हूंदो, उन लाइ पियो जफ़ाकशियूं कंदो। अलाए केतिरनि माण्हुनि जो उहो ख़्यालु बि हो त बिस्मिल्लाह ख़ान जी शरनाए में दर्द संदसि ज़ात जो दर्द आहे। शुरूअ में सोचियो हुअमि त जेकॾहिं ही फ़न को समुंड आहे त मां ज़रूरु हुन जो ॿियो किनारो हथु कंदुसि, पर अॼु उहो अहसासु थो थिए त हिन ऋण जे सफ़र में बसि कुझु ई विखूं खॼियूं आहिनि। ॿिए किनारे ते पहुचण त ठहियो, अञा त ॼण चीच बि न ॿुधी आहे। उदासीअ सां हिन PTV ते ॻाल्हायो पिए जॾहिं हू शायदि पहिरियों ऐं आख़िरी भेरो पाकिस्तान आयो। सॼी उमिरि ॾिनी आहे, का बि शिकायत न आहे। बसि ही गोॾा अलाए छो नाबरी वारीनि था। हाणे वधीक देरि वेहिजे त सूर करण था लॻनि। दर्द जे इज़हार कंदड़ झूने खे वरी बि कलाकनि जा कलाक उन फ़न में लॻी वेंदा हुआ। गोॾा दर्द कंदा हुआ त ख़ैरु हो, दिलि जो दर्द त शरनाए कढंदी रहंदी हुई। राजेंद्र कुमार जी फिल्म गूंज उठी शहनाई में हिन पहिरियों भेरो फिल्मी मौसीक़ी तरतीब ॾिनी हुई ऐं संदसि कंपोज़ कयल गीत तेरे सुर और मेरे गीत म्यूज़िक चार्ट्स में अलाए केतिरो अरसो टॉप लेवल माणींदो रहियो। पर उन खां पोइ हिन फिल्मी मौसीक़ीअ तां ध्यानु हटाए छॾियो। पाण गाननि लाइ वॼाईंदो हो पर कंपोज़ न कंदो हो। बहरहाल हाणे अॼोकी तारीख़ खां पोइ बिस्मिल्लाह ख़ान किसाए पारेज़ बणिजी वेंदो। इंसान अज़ल खां अबद ताईं वेसारो आहे। कुझु अरसे में उहो शायदि यादि बि न रहे त ईअं के आवाज़ जूं लहरूं दिलि जे लहरुनि में घिरी वेंदियूं हुयूं। ईअं को बाकमाल परफॉर्म रूह खे निपुणींदो हो ऐं ईअं का कूक समाअतुनि खे अश्कबार कंदी हुई। उहो सभु ईअं ई थींदो, पर उहा शरनाए जंहिंखे संदसि हथनि जो छुहाव, चपनि जी गर्मी, साह जो हुड़को महसूसु थींदो हूंदो, सा कॾहिं बि खेसि फरामोश नथी करे सघे। हाणे जेकॾहिं केरु मंझंदि पंहिंजो साह ओते कंहिं सुर जी पालूट जी कोशिश बि कंदो न त उहो दर्द न अछींदी जेको खेसि बिस्मिल्लाह ख़ान जे झुकियल कंध वारी ख़ूबसूरत मुख खे अछींदे थींदो हो। शरनाए माठ आहे, बिस्मिल्लाह ख़ान वञी चुको आहे। एतिरनि ॾहाकनि जी फूक हाणे कंहिंखे नसीब थी सघे थी। उहो एज़ाज़ बि दुनिया जे ॿियनि वॾनि एज़ाज़नि वांगुरु उहो कुराड़ो पाण सां ई खणी आसूदाए ख़ाक थी चुको आहे। छपियल अंगारो 22 अगस्त 2006 ईस्वी।